आदिलपुर मां वांके ॿुधायो जामवाह के मुख़्तलिफ़ हंधनि खां रूणियूं पइजी वयूं। ॻोठाणनि खे गणती वराए वई। ॻोठाणनि आबपाशी खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ रहमतुल्लाह चन्ना, असगर चन्ना, अकबर चन्ना ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। ॻोठाणनि दाहियो त जामवाह के 10 हंधनि तां रूणियूं पइजी वयूं आहिनि। इतला बावजूद आबपाशी खाते जा अमलदार नाहिनि पहुता। तफ़सील मालूम कयूं था माजिद कलवड़ खां। जी माजिद कलवड़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, ये आदिलपुर लगो जामवाह है जिते अटकल 10 खां मथे जेका जामवाह के रूणा लगी हुई आहिनि, जिते भिक्षा जेके घर लगल आहिनि, जंहिंमें चन्ना, कलवड़ ऐं सियाल बिरादरी, उन्नड़ बिरादरी, उतां जेके मुक़ामी माण्हू आहिनि रूणनि ते पहुची करे रूणा बंदि कयूं आहिनि। ऐं पोणो जेको आहे उहो मीडिया अॻियां एहतजाज कंदे इहो ताईं ते चयो आहे त वॾेरो रामतला चन्ना, असगर चन्ना, अकबर चन्ना, राशिद कलवड़, दिलशेर उन्नड़ ऐं अज़ीम सियाल इन्हनि चयो त जेके मुकमल जेके बेलदार आहे ऐं आबपाशी अमलदो आहे उनखे बार बार इतला बावजूद वाक़िया हंधि जिते रूणा पियूं उते न पहुता आहिनि। ऐं उन खां पोइ जेके रूणा इहे वधी रहियूं आहिनि, जेको रूणनि जो जेको पाणी आहे उहो घर अंदरि दाख़िल थी वियो आहे, मगर आबपाशी अमलो हिन वक़्तु ताईं न पहुतो आहे। हिननि इहो मुतालबो कयो त जेके जामवाह जी भरिसां जेके जिते रूणा लॻनि थियूं उहे बंद खे मज़बूत करे पाणी जेको रूणनि जो बंदि कई वञनि, जीअं असां सुख जो साहु खणी सघूं ऐं जेको पाणी आहे घर में दाख़िल न थी सघे। जी महिरबानी जी माजिद कलवड़।